नाज़रीन, क़ंधकोट पुलिस ऑपरेशन दौरान राजीदेरो वासी 4 फनकारन समेत 6 मग़वी बازياب कराए वरिता आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मीराणी जो रिपोर्टर غلام रसूल मीराणी। जी غلام रसूल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, दुरानी महर कचे जे इलाइक़े में मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ एसएसपी अमजद अहमद शेख जी अॻवानी में 6 ॾींहं खां हलंदड़ ऑपरेशन दौरान जेका पुलिस खे हिकु वॾी कामयाबी जेकी आहे उहा मिली आहे। हिकु हफ़्तो अॻु अगवा थियल पुलिस एहलकार अताउल्ला बादकाणी, चौकीदार पुनल बालकाणी ऐं ख़ैरपुर वासी 4 फनकार दरबान भट्टी, मुज़म्मल इख़लाक ऐं सोहेल भट्टी समेत 6 मुग़वियुनि खे पुलिस जेका उहो बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। इन सिलसिले में पुलिस मुताबिक़ जेको आहे हलंदड़ ऑपरेशन दौरान जेको आहे धाड़ेलनि जो घेरो तंग थियण सबबि पुलिस जे दबाव में अची करे धाड़ेलनि जेको आहे समूरनि मुग़वियुनि खे छॾे फरार थी विया। जंहिं बाद जेको आहे 6 मुग़वियुनि खे हथ करे जेको आहे पुलिस जो चवणु आहे त उन्हनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। हुन हथियारबंदनि हफ़्तो अॻु में जेको आहे पुलिस एहलकार अताउल्ला बादकाणी ऐं चौकीदार पुनल बालकाणी खे तंगवानी जे जमाल थाणे जी हद मां जेको आहे उहो अगवा करे विया हुआ। जॾहिं त 4 ॾींहं अॻु ख़ैरपुर वासी 4 फनकारनि दरबान, मुज़म्मल इख़लाक ऐं सोहेल भट्टी खे शादी जे प्रोग्राम जे बहाने धोखे सां घुराए करे उन्हनि खे अगवा कयो वियो हो। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे ज़रियनि जो जेको चवणु आहे त पुलिस गुज़िरियल ॾींहुं जेको मुक़ाबले बाद मारिजी वियल धाड़ेल जेको आहे फ़याज़ जागीराणी, उनजो लाश धाड़ेल जे वारसनि हवाले करण वारी शर्त ते जेको आहे मुग़वियुनि जी बाज़ियाबी अमल में आई आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ इन सिलसिले में एसएसपी अमजद अहमद शेख राब्तो करण ते चयो आहे त ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जेको आहे उहो जारी रखियो वियो आहे ऐं ऑपरेशन दौरान जेके धाड़ेलनि जो जेको घेरो आहे उहो तंग कयो वियो ऐं गुज़िरियल ॾींहुं जेको आहे त बदनाम धाड़ेल जेको आहे नवाब जागीराणी जो जेको पुटु आहे फ़याज़ जागीराणी उहो मारिजी वियो हो। जॾहिं त हुनजो हिकु साथी जेको आहे रियाज़ जागीराणी उहो ज़ख़्मी थी पियो हो। पुलिस जे हलंदड़ मुसलसल ऑपरेशन खां पोइ ऐं ऑपरेशन तेज़ करण खां पोइ पुलिस जे दबाव में अची करे धाड़ेलनि जेको आहे मुग़वियुनि खे आज़ादु कयो आहे ऐं उन्हनि खे छॾे जेको आहे उहो फरार थी विया आहिनि। एसएसपी जो चवणु आहे त हीउ ऑपरेशन वधीक तेज़ कयो वेंदो जेतिरे ताईं जेके आहिनि वधीक जेके ॿिया मुग़वी आहिनि उहे बाज़ियाब न थींदा ऐं ॾोहारियुनि जो खे जेको आहे जेतिरे ताईं गिरफ़्तार न कयो वेंदो। ऐं हुननि जो एसएसपी जो चवणु आहे त वधीक जेके मुग़वी आहिनि उन्हनि खे बि जल्द बाज़ियाब करायो वेंदो। ऐं ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 6 मुग़वियुनि जी हिकु जाइ ते जेको बाज़ियाबी बाद जेको आहे त जेके मुग़वियुनि जा जेके वारिस आहिनि उन्हनि में ख़ुशी वारी जेकी लहर आहे उहा पकड़िजी वई आहे। जी غلام रसूल, जी महिरबानी।